नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं तो जामशोरो प्रेस क्लब ते मुस्लिम लीग नून जी सूबाई सदर ज़ाहिदा भुंड जी प्रेस कॉन्फ्रेंस। जामशोरो ज़िले जे मुख़्तलिफ़ वार्ड एंड टाउन मां पीपल्स पार्टी जी लेडीज़ विंग जो कारकुननि जो पीपल्स पार्टी छॾे मुस्लिम लीग नून में शमूलियत जो ऐलान। तफ़सील मूजिब पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सूबाई सदर लेडीज़ विंग जी नौशीन बलोच, अफसाना चन्ना जे सदर डिस्ट्रिक्ट जामशोरो एडवोकेट निसार अहमद चांडियो सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस, जंहिंमें मासी राधा, बशीरा बलोच, बिटाई चन्ना, सईदा चन्ना ऐं ॿियनि पीपल्स पार्टी खे अलविदा चई मुस्लिम लीग नून विंग में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। शमूलियत कंदड़नि जो चवणु हो मियां नवाज़ शरीफ, शहबाज शरीफ ऐं मरियम नवाज़ ज़ाहिदा भुंड, वकील निसार चांडियो, रानू मल राठौड़ ते एतमाद कंदे चयो वाहिद पार्टी मुस्लिम लीग नून आहे जेका मुल्क ऐं अवाम जी बहितरी लाइ कमु कयो आहे ऐं कंदी आहे। मौजूदा सूरतहाल में अहिड़ी थी वई आहे जो मुल्क नाज़ुक हालतुनि मां गुज़री रहियो आहे। शमूलियत कंदड़नि वधीक चयो त असां सभु मिली मियां नवाज़ शरीफ जा हथ मज़बूत कंदासीं ऐं मुल्क खे उन दलदल मां कढी तरक़ी जे रस्ते ते आणींदासीं। इहा बि वधीक ॾुख जी ॻाल्हि। सिंध जो माहौल असां ॾिठो आहे त सिंध तबाही जी तरफ़ वञी रही आहे ऐं हिन पीपल्स पार्टी त असल में मां हिनखे पीपल्स पार्टी कॾहिं बि न चयो आहे, मां हिनखे ज़रदारी पार्टी चयो आहे ऐं ज़रदाना सिस्टम आहे। मोहतरमा जा जेके बि साथी आहे, जेके बि हुनजी साथियाणियूं हुयूं, उन्हनि खे हिन इग्नोर कयो आहे। हीअ पंहिंजी लाबी खणी आया आहिनि जेके हिन जा पेट भरे ॾही आमिर हिननि जूं पेटनि में ऐं हिन जा पेट इहे हिन दुनिया में फाटंदा ऐं क़बर में बि फाटंदा। ख़ुदा हिननि खां हिसाब किताब वठंदो तव्हांजो बि ऐं हिन मुल्क जे ग़रीब अवाम जो बि, जिन जो हीअ हक़ खाई चुका आहिनि। एजुकेशन बिल्कुलु हिते ख़तमु आहे। रोड रस्तनि जी तव्हां हालत ॾिसो। असांजे शहर में जिते तव्हां सिंध जे शहर कहिड़े बि शहर में वञो उते तव्हांखे ॾुखाइल माहौल मिलंदो। तव्हांखे न रोड मिलंदो, न रस्तो मिलंदो, न ॻोठनि जा तव्हांखे स्कूल खुलियल मिलंदा, न तव्हांखे उते टीचर मिलंदी, न उस्ताद मिलंदो। अगरि उस्ताद मिलंदा तव्हांखे सिफ़ारिश मिलंदा ऐं उन्हनि जा ख़ासि माण्हू हूंदा जेके उहो पंहिंजी सिफ़ारिश खणी आया हूंदा। हिते नौकिरी कंहिं बि ग़रीब अवाम खे मां त सम्झां थी टीचरी या पुलिस 40-50 लख खां घटि कोन्हे। जेको 40-50 लख भरे ईंदो उहो छा ॿारनि खे इल्मु ॾींदो, छा तालीम ॾींदो, छा मोहबत सां उहो स्कूल वेंदो, उहो त पंहिंजा पैसा कमाईंदो। त तव्हांखे असां वेलकम कयूं था। इंशाअल्लाह ताला असां जो इहो ई हूंदो कमु त असां तव्हांखे हिन पार्टी में जामशोर में जिन हथनि में तव्हां आया हुआ तव्हांजा असांजो भाउदार त सदाईं लेडीज़ जो मजमू हूंदो आहे। तमामु ते एॾो भरमार तरीक़े सां बार विझणु, उन जेल चिबी करणु इंसान काॾे वञे। ही ऐं हिते औरत महफ़ूज़ कोन्हनि, हिते ॿार महफ़ूज़ कोन्हनि, ख़ुदकशियुनि जा सिलसिला जारी सारी आहे। चांडका मेडिकल यूनिवर्सिटी में असांजी नियाणियूं जेके घर मां जी महिनत कश था, उनजा वालिदैन उनखे पढ़ण लाइ उनखे मोकिलिनि था, उहे छोकिरियूं सुसाइड ते मजबूर आहिनि या मजबूर कयूं थियूं वञनि। इहो कहिड़ो माफ़िया आहे इहो जेको अॼु ताईं लिखियो पिया आहे, जेकी सिंधी इंतिज़ामिया उन ते गौर फ़िक्र करे कोन। अगरि हुन खां पुछो वञे त चवंदा हे बसि हिननि ख़ुदकशियूं करे छॾियूं। साफ़ केरु जल्दी पाण खे न मारींदो आहे, ॾाढो ॾुखियो आहे पाण खे मारणु। ऐं हिननि में औरत किथे बि महफ़ूज़ न आहे। माशरे में ही जॾहिं बि औरत निकिरंदी आहे त हिकिड़ी वॾी इनकलाब ईंदो आहे। ॾिस हिकु औरत जॾहिं घर मां ॿाहिरि कदम रखे थी त उहो हिकिड़ी इनकलाब जी निशानी आहे। उहो महिनत कश औरत आहे ऐं हिन दुनिया में औरत अगरि पढ़ियल हूंदी आहे त सॼो घर हलंदो आहे। मर्द फर्द आहे, औरत पढ़ंदी त वफ़ादार आहे। अगरि बाशऊर औरत आहे, मोहतरमा बि असांजी लीडर बि बाशऊर लीडर, उनजी लीडर दुनिया में पैदा नथी थी सघे। उन लीडर जे नाले ते हिननि बिप्स जो प्रोग्राम में तव्हांखे कार्ड ॾिना, उन में पिन जो सिस्टम न शुरू कयो, माण्हुनि खे फ़क़ीरनि सिस्टम शुरू कयो, औरतुनि खे तज़ीलूं कराइनि, औरतूं वञी बीहनि, मर्द उन्हनि खे धक हणनि, पुलिस बेरुमती करे उन्हनि खे। अदरवाइज़ औरतुनि जी ॾाढी मूं तज़ील ॾिठी आहे। माना 5000-6000 ते औरतूं क्यू लाइन में बीठियूं हुजनि, मां लाइन में बीठियूं हुजनि, उन्हनि सां अदरवाइज़ उन खां 2-2000 वता बि वञनि, कंहिंखे 3000 में 4000 में। असल में असां पहिरीं पाण जी पंहिंजे नफ़्स जी सेल्फ रेस्पेक्ट जेकी आहे उहा सिखो। असां पिन छो पिनूं, हिननि जे 4-5 ते असां छो हलूं? असांजे अवाम खे जीअं सुजाॻी अचणु खपे त हिन जे इन सामान में या इन पैसनि में इहे जेके बि बिप्स जो प्रोग्राम ते जेको आहे, जेको माण्हू जो नफ़्सियाती तरीक़े सां माण्हू 4-5 में छा तव्हांजो ईंदो हूंदो? अटो बि कोन थो अचे। छॾियो हिन दौर में अटो बि केॾो महांगो।
अगर माण्हू इहे पैसा बि न वठनि ऐं माण्हू इन्हनि खे ॾसनि, हीअ जेके MP MLA आहिनि तव्हांजी वोट सां अदा पाण थो अचे त तव्हां पोलियूं खटाइण वारी मेन कश मायूं बहादुर हो। मां ॾिसां पई थी त तव्हां कीअं खटायूं हूंदियूं, तव्हां ईअं बि कोन्ह त को तव्हांजो कॉन्फिडेंस, तव्हांजो हिकिड़ो 32 जो एक्सपीरियंस, 20 सालनि जो इहो तजुर्बो जेको अॼु मिली करे हिकिड़ो वॾो असासो कयो आहे, जेको बिस्मिल्लाह तव्हां असां वटि आया अदा खे असांजी मैडम नुज़रत मैडम बि तव्हांखे वेलकम बि चयो आहे, बि चए पई त मां ईंदसि अदा प्रोग्राम कंदो सुठो लेडीज़ जो, उन जे हिसाब सां तव्हांखे जेको आहे सो हिन समय मिलाईंदासीं ऐं जहिड़ो हाल हूंदो हाज़िर हूंदो। पर असां पीपल्स पार्टी जी हिन हुकूमत कंहिं बि माण्हू खे ख़ुशि न कयो आहे, सिर्फ़ु उन्हनि खे जेकी इल्ट फैमिली आहे, जेके वॾा अमीरज़ादा आहिनि, जेके चमचागिरियूं कनि था, जंहिंजा जेके बूट पॉलिश आहिनि, जेके हिन जे अॻियां पुठियां फिरनि था, बाक़ी त ख़ुदा ई हाफ़िज़। पर रहंदी ज़ात अलाह जी, हिते त का बि शइ कान रहणी आहे। बाक़ी जेको बि कनि था हिसाब किताब, हर इंसान पंहिंजे कमर जो पाण हिसाब किताब जो मालिक आहे। इन दुनिया में सभु शेर जी महिरबानी ऐं तव्हांजा लख लख कुर्ब ऐं ॾाढी ख़ुशी थी, मां तव्हां सां गॾु हूंदसि हमेशह।